बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां क्लास नंबर 22 जो आगाज़ कंदासीं। क्लास नंबर 22 एक्सटर्नल CSS जे बारे में आहे। एक्सटर्नल CSS साॻी हूंदी आहे जीअं तव्हां इंटरनल CSS कयो, पर उन जो अलॻि फाइल ठहंदो आहे स्टाइल डॉट CSS जे नाले सां साॻे फोल्डर में ठहंदो। एक्सटर्नल CSS शायदि तव्हांखे यादि हुजे त मां तव्हांखे पहिरियां चयो त सभ खां भली CSS जेका आहे उहा आहे एक्सटर्नल CSS। सॉरी, क्लास नंबर 21 आहे, क्लास नंबर 22 न आहे। हे हुनजो मां नोट्स करे छॾिया आहिनि, मां नोट्स डाउनलोड कंदासीं। क्लास नंबर 21 एक्सटर्नल CSS डेफिनेशन इंग्लिश में बि अथव ऐं हेठां डेफिनेशन इंग्लिश सिंधी में बि आहे। एक्सटर्नल CSS हिकु अलॻि फाइल आहे जंहिंमें वेबसाइट जे सभिनी स्टाइल्स जहिड़ो त रंग, फॉन्ट, डिज़ाइन उन में ई लिखिया वेंदा आहिनि। ही फाइल स्टाइल डॉट CSS जे नाले सां महफ़ूज़ थींदो आहे ऐं लिंक टैग हिन में यूज़ थींदो आहे। हाणे असां टैग जेको एक्सटर्नल CSS आहे उनखे असां लिंक कंदा आहियूं पंहिंजे HTML जो जेको फाइल हूंदो आहे उनखे एक्सटर्नल CSS जो जेको स्टाइल डॉट CSS वारो फाइल आहे उनखे असां लिंक कंदासीं लिंक टैग जी मदद सां। उन खां बसि इहा सिंपल इन जी डेफिनेशन आहे, वधीक डेफिनेशन कोन्हे, सफ़ा सिंपल आहे। वरी मां तव्हांजी यादगिरी ख़ातिर मां इहा लिखी छॾी आहे। टाइम वञण खां पहिरियों असां वञूं था पंहिंजे VS कोड ते। VS कोड ते HTML जो डिफ़ॉल्ट कोड लिखूंसि था। हाणे हिते मां हिकिड़ी डिव ठाहींदुसि सम्झाइण ख़ातिर ऐं डिव में कुझु न कुझु लिखी था छॾियूं। फॉर एग्ज़ाम्पल केनाल समूरा नामंज़ूर। ठीकु आहे, केनाल समूरा नामंज़ूर असां हिते चऊं था। सॉरी, हिनखे लॻल केनाल समूरा नामंज़ूर हे असांजी सिंपल अची वई डिव। हाणे असां हिनखे एक्सटर्नल CSS लॻाईंदासीं। एक्सटर्नल CSS लॻाइण लाइ सभ खां बहितर तरीक़ो इहो आहे त जेको तव्हांजो फोल्डर आहे जंहिंमें तव्हां कमु कयो था वेठा उन में तव्हां हिकिड़ो अलॻि फाइल ठाहींदो। अलॻि हिकिड़ो तव्हांजो फाइल ठहंदो जंहिंखे तव्हां स्टाइल डॉट CSS जो नालो ॾींदो। हितां बि ठाहे सघो था न्यू फाइल स्टाइल डॉट CSS, जे न त तव्हां हितां ईंदव हिते फाइल न्यू फाइल, इन में तव्हां लिखंदव STYLE स्टाइल स्टाइल डॉट CSS। स्टाइल डॉट CSS इंटर कयोसि। पुछा करे थो त फाइल किथे सेव कयूं। फाइल तव्हांखे स्टाइल डॉट CSS जेको आहे जेको लिंक कंदव HTML जे फाइल सां उहो तव्हां उन फोल्डर में सेव कंदो जंहिं फोल्डर में तव्हां कमु कयो था वेठा। मां BRT वारे फोल्डर में थो कमु कयां जिते मुंहिंजो वेबसाइट जो ॿियो मवादु पियो आहे, इंडेक्स फाइल पियो आहे या तस्वीरूं पियूं आहिनि। तव्हांजो जेको फाइल हूंदो तव्हां उन में फाइल कंदो, हिते क्रिएट फाइल कंदो। त क्रिएट फाइल करणु शर्ती मुंहिंजो पहिरियां हिते शुरू खां वठी असां कमु कयो आहे इंडेक्स वारो हिकिड़ो फाइल हुयो। हाणे असांजो स्टाइल डॉट CSS जो ॿियो फाइल अची वियो। स्टाइल डॉट CSS माने असांखां पुछा थो करे त CSS इहो असां किथे यूज़ कंदासीं, कीअं यूज़ कंदासीं। सभ खां पहिरियां असां हिते हिनखे ID ॾींदासीं डॉट मेन विची ॾींदी लिखी इंटर कंदासीं। हिन में स्टाइल टैग वग़ैरह कुझु बि न, डॉट असां हिनखे प्रॉपर्टीज़ लॻाईंदा वेंदा आहियूं। हाणे हिन में फॉर एग्ज़ाम्पल हाणे जेको मूं ही फाइल लिखियो आहे, हाणे हिन जो मां हिनखे केनाल समूरा नामंज़ूर वारे फाइल खे हिते मां हिन जो बैकग्राउंड कलर टेक्स्ट ऐं डिज़ाइन वग़ैरह ॾींदुसि। त पहिरियां मां हिन विड्थ थो ॾियासीं। विड्थ हिनखे ॾींदासीं 200 px 200 px ॾेई था छॾियूं। उन खां पोइ हाइट था ॾियूंसि। हाइट असां ॾियूंसि था 150 px।
बैकग्राउंड कलर था ॾियूंसि रेड ऐं फॉन्ट कलर था ॾियूंसि वाइट। ठीकु आहे। ऐं टेक्स्ट अलाइन था कयूंसि सेंटर। ठीकु आहे। हाणे हीअ मूं सिंपल जेका असांजी प्रॉपर्टीज़ आहिनि इहे मूं ॾेई छॾियूं। हे सभु कंहिंखे ॾिनियूं आहिनि मां, हे सभु ॾिनियूं आहिनि मूं हिन डिव खे ॾिनियूं आहिनि ही। पर हाणे हे हिन ते कमु न कंदियूं। हे ॾिसो हाणे मां हिनखे रिफ्रेश कयां थो, हिते कमु न कंदियूं। कमु तेसीं ताईं न कंदियूं जेसि ताईं असां हिन खे लिंक कंदासीं हिन सां। लिंक कीअं कंदासीं? डिव वारी टैग खे ओपन करे हिते असां हिनखे ॾींदासीं डॉट क्लास ॾींदासूं, क्लास डॉट मेन। ठीकु आहे। ऐं डॉट मेन ॾियण खां पोइ बि हे कमु न कंदी जेसीं ताईं वरी असां मथे ईंदासीं पंहिंजे हेड वारे सेक्शन में। हेड वारे सेक्शन में टाइटल जे हेठां ईंदासीं, हिते असां ॾींदासीं लिंक टैग। लिंक टैग जीअं ॾिनोसीं इंटर कयोसीं त पहिरियां असांखे स्टाइल डॉट सी एस एस हर्फ़ तव्हांखे ख़बर हाणे असांखे इन जी जॻह ते लोकेशन ॾियणी आहे। तो फाइल जेको तव्हां लिंक कराइणु चाहियो था हिते हिन HTML में, उहो फाइल किथां खणी अचिणो। त हाणे उहो फाइल असांजे साॻे फोल्डर में पियो आहे स्टाइल जे नाले सां। मां जीअं स्टाइल लिखंदुसि ऑटोमेटिकली मुंहिंजे अॻियां अची वेंदो। असां इंटर हणी छॾींदासीं। इंटर हणी छॾियोसीं, ईंदासीं वापसि पंहिंजे ब्राउज़र ते। हाणे हिनखे रिफ्रेश कंदुसि। रिफ्रेश कंदासीं त अञा कमु नथो करे। छो नथो करे? छो मां हिते हिनखे डॉट मेन ॾिनो हुयो। मेन डॉट मेन सिर्फ़ु मेन लिखिणो। हाणे असांजा ही CSS लॻी चुकी आहे हिन पेज ते। केनाल समूरा नामंज़ूर लॻी चुकी आहे। ऐं हिते कुझु बि CSS कोन्हे। CSS हेॾे आहे। CSS जो तव्हांजो अलॻि फाइल ठही वियो आहे। एक्सटर्नल CSS मां इहो फ़ाइदो हूंदो आहे त हिकिड़ो ई एक्सटर्नल CSS फाइल घणनि पेजनि ते असां कॉल कराए सघूं था, घणनि ई पेजनि ते असां यूज़ करे सघूं था। फॉर एग्ज़ाम्पल वरी मां हिकिड़ो न्यू फाइल थो ठाहियां। मां हिन जो फॉर एग्ज़ाम्पल हिन में लिखां थो अबाउट अस डॉट HTML। ठीकु आहे। अबाउट अस डॉट HTML। हाणे हिकिड़ो इंडेक्स डॉट HTML हो, ॿियो अबाउट अस हो। हाणे अबाउट अस में बि मां हिनखे शिफ्ट आई थो कयांसि ऐं हिते असां बॉडी में लिखूं था अबाउट अस, सम्झाइण ख़ातिर तव्हांखे। ठीकु आहे। हाणे अबाउट अस में हाणे साॻी ही जेको आहे इहो फाइल असां ॾींदासीं। हिनखे डिव में था रखूंसि अबाउट अस खे। ठीकु आहे। डिव में रखियोसीं, ओपन टैग खे अॻिते कयोसीं ऐं हिते असां लिखंदासीं क्लास मेन। वरी टाइटल जे हेठां हिनखे लिंक टैग ॾींदासीं। लिंक टैग ॾींदासीं स्टाइल डॉट CSS। स्टाइल डॉट CSS ॾिनोसीं जीअं। वरी असां आयासीं हिते ऐं असां हिनखे हिन फाइल खे असां ओपन कयूं था ब्राउज़र में। अबाउट अस डॉट HTML। हे ॾिसो हे असांजो हेॾे अची वियो अबाउट अस। हे साॻी CSS जेका मां पुराणे हिन फाइल खे ॾिनी हिनखे ऐं हिनखे साॻी मुंहिंजी CSS अची वई ऑटोमेटिकली। मतिलबु चवण जो मक़सदु त जेको तव्हां एक्सटर्नल CSS जो फाइल ठाहींदव उहो तव्हांजो अलॻि फाइल ठहंदो। उन में स्टाइल टैग न ईंदो। डायरेक्ट असां प्रॉपर्टीज़ लॻाईंदासीं। स्टाइल डॉट CSS जे नाले सां तव्हां लिखंदव, साॻे फोल्डर में तव्हां लिखंदव ऐं उन खां पोइ CSS साॻी आहे। इंटरनल, इनलाइन, एक्सटर्नल। CSS साॻी हूंदी आहे पर फाइलनि जा टे मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। उमेदु आहे एसी ताईं तव्हां सम्झी विया हूंदव। प्रैक्टिस कयो इन ते बि ऐं आहिस्ते आहिस्ते असां हलूं था पंहिंजी डेस्टिनेशन, पंहिंजी मंज़िल ॾांहुं। प्रैक्टिस कंदा रहो।
जेका शइ सम्झ में नथी अचे उहा पुछा कंदा रहो। इंशाअल्लाह सुभाणे वारी क्लास में असां तव्हां सां ॿीहर मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं ख़ुदा हाफ़िज़।